أعوذ بالله من الشيطان الرجيم बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम रब इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़्दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली सलातु वस्सलाम अला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। तव्हांजो ख़ुशि आमदेद आहे क़ुरान यूनिवर्स ते, जिथे असां अॼु इंशाअल्लाह टियों रुकू जेको आहे सूरह बक़रा जो शुरू कंदासीं। असां इन प्रोग्राम में क़ुरान जी आयतनि खे पढ़ंदा आहियूं, हिकिड़ो हिकिड़ो रुकू करे पढ़ंदा आहियूं। रुकू जी मार्किंग क़ुरान पाकिस्तान जे क़ुरान में ऐं जेके इहे पाकिस्तान हिंदुस्तान ऐं इन इलाइक़नि में जेके क़ुरान आहिनि उनमें साफ़ साफ़ लिखियलु हूंदियूं आहिनि। पर अगरि तव्हां अमरीका ऑस्ट्रेलिया या इन्हनि ॿियनि मुल्कनि में रहो था जिथे तव्हां वटि मदीने जो क़ुरान आहे त उन में रुकू जी मार्किंग कोन हूंदी, त तव्हां आयत नंबर जे हिसाब सां उन मां हलिजो। अॼु असां आयत नंबर 21 खां वठी 29 ताईं 21 खां वठी 29 ताईं पढ़ंदासीं ऐं पोइ ॿियो चैप्टर बि इंशाअल्लाह कोशिशि कंदासीं कि हिन वीडियो में शामिलु करे वठूं। उहो आयत नंबर 30 खां शुरू थींदो ऐं उहो जेको आहे आउं तव्हांखे ॿुधाईंदो रहंदुसि जीअं जीअं इहो हलंदो अॻियां। असां हिन सां पहिरीं सूरह बक़रा में इहो पढ़ी चुकिया आहियूं कि अलाह साईं टे क़िस्म जा माण्हू असांखे ॿुधाया, किताब जे बारे में ॿुधाईं कि इहा किताब अहिड़ी आहे कि हिन में को शक कोन्हे। क़ुरान जेको आहे अहिड़ो हिकिड़ो कलाम आहे अलाह साईं जो जंहिंमें को शक वारी ॻाल्हि कान्हे का, जेका ॻाल्हि आहे साफ़ साफ़ ॿुधाई वई आहे ऐं मोमिननि खे ईमान वारनि खे इहो मशवरो ॾिनो वियो आहे कि इन किताब जा पाबंद थियनि ऐं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इहो जेको आंदल दीन आहे इन खे सीरियसली वठनि ऐं इन खे जेको आहे इन जी कोशिशूं कनि अहिड़े तरीक़े सां, छो त हीअ ज़िंदगी मुख़्तसर आहे ऐं अगरि हिननि खे जन्नत में अचिणो आहे मोमिननि खे त हिननि खे बि कमु करिणो पवंदो। बग़ैर महिनत जे जेको आहे कंहिंखे बि कोन जन्नत मिलंदी, चाहे उहो मोमिन छो न हुजे। सो अलाह साईं जेको आहे असांखे इन में उहे शयूं ॿुधायूं आहिनि जेके असांखे करणियूं आहिनि, अॻियां हलिणो आहे। इन करे असांखे अहवाल ॿुधायो पियो वञे बनी इसराइल जो, जेके इहे यहूद हूंदा हुआ उन ज़माने में मदीने में रहंदा हुआ। हीअ सूरह जेका आहे मदीने जी सूरह आहे, त हिन में इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खे क्लियर कयो वियो आहे, ॿुधायो आहे। मुशरिकनि जो हाल ॿुधायो वियो आहे। मुनाफ़िक़त जेका हिपोक्रेसी जेके चवंदा आहिनि, मुनाफ़िक़त उहा शइ हूंदी आहे कि माण्हू चए कुझु ऐं करे कुझु। चए कि आउं ईमान वारो आहियां, पोइ उन खां पोइ न निमाज़ पढ़े, न रोज़ो रखे, न अलाह साईं जी के ॻाल्हि अहकाम जो जेको आहे पाबंद थिए, न ज़कात ॾे, न क़ुरान खे पढ़े, न सम्झे, त पोइ इहो जेको हिन खे हिपोक्रेसी चइबी आहे कि ज़बान सां आउं क्लेम करां पियो कि आउं मुस्लमान आहियां पर मूं में मुस्लमाननि वारी का ॻाल्हि कोन्हे का मौजूदु आहे। इन करे मुस्लमान आहियां जो हिकिड़े मुस्लमान घर में पैदा थियो आहियां ऐं तंहिंजे करे आउं मुस्लमान आहियां, ॿी का वजह कान्हे। मुंहिंजी को अलाह साईं सां को ताल्लुक़ कोन्हे, मुंहिंजो रब जे बारे में का मूंखे सम्झ कोन्हे का, मूंखे कंहिं ॻाल्हि जी का ख़बर कोन्हे, पर आउं हीअं बसि चवंदो थो वठां त आउं मुस्लमान आहियां। त इहे सभु ॻाल्हियूं असांखे ज़हन में रखणियूं आहिनि। अॼु टियों रुकू शुरू था करूं, आयत नंबर 21 खां वठी शुरू था करूं ऐं ॾिसूं था कि असांजो अॼु जो सफ़र इहो क़ुरान जो जेको आहे उहो कीअं वञे थो। पहिरीं आयत يا أيها الناس اعبدوا ربكم الذي خلقكم والذين من قبلكم لعلكم تتقون أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الناس اعبدوا ربكم الذي خلقكم والذين من قبلكم لعلكم تتقون। ओ इंसानो या अय्यू माना हिकिड़ी आवाज़ ॾिनी पई वञे, ओ इंसानो ॻाल्हि ॿुधो या तव्हां इबादत करो पंहिंजे रब जी, हुनी जेको आहे तव्हांखे बि ठाहियो आहे ऐं जेके वल्लज़ीना जेके तव्हां सां पहिरीं मिन क़बलिकुम तव्हां सां क़बल आया, पहिरीं जेके आया हुआ उन्हनि खे बि हिनी रब ठाहियो। हिकिड़ो ई रब आहे इहो दुनिया जो ठाहिण वारो हलाइण वारो, चाहे तव्हां काफ़िर आहियो, मुस्लमान आहियो, क्रिश्चन आहियो, यहूदी आहियो, ग़रीब आहियो, अमीर आहियो, अछा आहियो, कारा आहियो, नाले वारा आहियो या कोन आहियो, कहिड़ो बि तव्हांजो हाल हुजे, पर रब जेको आहे उहो हिकिड़ो ई आहे, हिकिड़ो ई रब आहे। त अलाह साईं सभिनीनि इंसान नास में सभु अची विया, अमीर ग़रीब कारा अछा अरब सिंधी महाजिर सभु हिन में अची विया। असां सभु भाउर आहियूं, हिकिड़ी रब जी असां जेको आहे तख़लीक़ कयूं, असां हिकिड़ी रब जी काइनात में रहूं था ऐं असां आहियूं सभु हिकिड़ी जाइ था, पर हर को पंहिंजा पंहिंजा जेको आहे नंढा नंढा मज़हब ठाहे वेठो आहे। हर घिटी में जेको आहे नओं मज़हब आहे ऐं जेको आहे को चए थो कि आउं हिन खे थो मञां, को चए थो आउं फलाणे पीर खे थो मञां, को चए थो फलाणे ओलिया खे थो मञां, पर आहियूं असां सभु हिकिड़ी रब जा। त अलाह चए थो कि तव्हां बजाए हिननि जाइनि ते वञण जे बजाए तव्हां ईअं कयो कि सिधो मुंहिंजी इबादत करो। मूंसां इबादत जी माना पूरी ग़ुलामी
तस्लीम करणु अलाह साईं जी वॾाई खे तस्लीम करणु, हुनजी इबादत जो मतिलबु आहे हुनजे अहकामात जी पासदारी करणु। मुंहिंजे अहकामात जी पासदारी खे जेको आहे इबादत चइजो। इबादत जेको आहे उहो रुॻो इहो कोन्हे की तव्हां अची करे ॿ टे दफ़ा पंहिंजा मथा टेके छॾिया या निमाज़ पढ़ी छॾी, त इहा बि इबादत आहे। पर असल इबादत इहा आहे कि अलाह साईं जी हुकुम जी ताबेदारी करणु, उनजे अहकामात जी पासदारी करणु, उन्हनि खे न रुॻो उन्हनि जी हिफ़ाज़त करणु बल्कि उन्हनि खे फैलाइण जो कमु बि असां ते ई आहे। अलाह साईं चए थो या अय्युहन्नास, ओ इंसानो आबुदु रब्बकुम, पंहिंजे इबादत करो, तस्लीम करो ऐं जेको आहे मञो इन ॻाल्हि खे कि रब्बकुम पंहिंजे रब जी, अल्लज़ी उहो ई आहे जे ख़लक़कुम वल्लज़ीना, ऐं तव्हांखे बि हुन ठाहियो, वल्लज़ीना मिन क़ब्लिकुम, ऐं तव्हां खां पहिरीं जेके आया उन्हनि खे बि हुन ठाहियो, लअल्लकुम तत्तक़ून, इहे सभु शइ उन्हनि छाजे लाइ कई कि ताकि हुनजो तक़वा थिए। तक़वा छा आहे? तव्हांखे ख़ौफ़ बि थिए, अलाह साईं जो तव्हांखे डपु हुजे ज़हन में, ऐं हिन सां गॾु गॾु तव्हांखे अलाह साईं जेको आहे ज़हन में हुजे, अलाह तबारक ताला तव्हांजे ज़हननि में हुजे, ताकि हर कम में तव्हांखे ख़बर हुजे कि हिन कम सां कि खाधे में मिलावट पियो करां, अलाह हिन सां राज़ी थींदो या कोन थींदो, ऐं कूड़ ॻाल्हायां पियो, अलाह हिन सां राज़ी थींदो या कोन थींदो। इन खे चवंदा आहिनि तक़वा इन खे चवंदा आहिनि कि तव्हां ज़िंदगी जो को बि कमु करो पिया, तव्हां मानी खाओ पिया त बिस्मिल्लाह रहमान रहीम पिया चओ, त पाणी पियो पिया त शुक्र करो पिया कि अलाह साईं तव्हांखे थधो पाणी पीअण लाइ ॾिनो आहे। अॼु गज़ा में जेका हालत हली रही आहे उन में ॾिसो माण्हुनि खे जेको आहे खाधे लाइ जेको आहे जा लाला पियल आहिनि, उन्हनि खे खाधो पीतो फराहम कोन्हे, ऐं इंसानियत जेको आहे अहिड़ो ज़ुल्म ॾाए वेठी आहे। त इन ज़ुल्म में केर बि अची सघे थो, त अलाह साईं जो इहो अहसान आहे। ये तव्हांजी को कमाई कान्हे का, असांजी तव्हांजी कमाई का कान्हे का कि असांखे खाधा बि मिलनि पिया, असांखे कुझु हर क़िस्म जी आसाइश बि मिले पई। त इहो अलाह साईं यादि ॾियारे थो कि इहो जेको आहे तक़वा रखो कि इहो जेको कुझु बि तव्हां वटि अचनि पियूं, जेके नेमतूं अचनि पियूं, तव्हांजियूं अखियूं, तव्हांजा कन, तव्हांजा हथ पेर जी सलामती, तव्हांजी बीमारियुनि सां बचाइण जेको आहे, इहो सभु जेको आहे अलाह जो जेको आहे इहा कारकर्दगी आहे। अलाह साईं वॾो कारसाज़ आहे। सो अलाह साईं असांखे इहे आयतूं सम्झण जी तौफ़ीक़ अता करे। अॻियां था हलूं। الذي جعل لكم الأرض فراشا والسماء بناء وأنزل من السماء ماء فأخرج به من الثمرات رزقا لكم فلا تجعلوا لله أندادا وأنتم تعلمون। आयत नंबर 22 में लिखे तो अल्लाह अल्लज़ी जअल लकुमुल अर्द फ़िराशं व समाअ बनाअन व अंज़ल मिनस समाइ माअन फ़अख़रज बिही मिनस समराति रिज़्क़न लकुम फ़ला तजअलू लिल्लाहि अंदादन व अंतुम तालमून। अल्लाह साईं चए थो उहो ई आहे जे तव्हांजे लाइ, तव्हां इंसाननि जे लाइ हुन छा कयो आहे, अल अर्द फ़िराशं, हिकिड़ी ज़मीन ठाही आहे जेका फ़र्श वांगुरु हले चली सघो था, तव्हां हिते घुमी फिरी सघो था, हिन लाह चाड़ा पहाड़ियूं जेको बि आहे, पर हिन में रस्ता आहिनि ऐं फ़र्श वांगुरु आहे। हिनखे फ़िराशं फ़र्श जो लफ़्ज़ जेको असां इस्तेमालु कंदा आहियूं उहो इन मां निकितो आहे। त अलाह साईं चए थो इन तव्हांजे लाइ अहिड़ी ज़मीन ठाही अथमि जंहिंमें तव्हां हली चली सघो, आराम सां जेको आहे घुमी फिरी सघो। फ़िराशं व समाअ बना, ऐं हिकु आसमान ठाहियो आहे जेको तव्हांजे लाइ छतरी वांगुरु ठाहियो आहे, वरना त इहे जेके ॿाहिरि जूं जेके रेज़ आहिनि उहो तव्हांखे हिकिड़ो ॾींहुं बि तव्हां ज़मीन ते न रही सघो। अगरि उहे रेज़ अचनि सिज जूं ऐं ॿियनि प्लैनेट्स जूं जेके ॿिया सितारा आहिनि, हिननि जूं जेके रेज़ अचनि थियूं, जेके इहे इंफ्रारेड रेज़ अचनि थियूं, अगरि इहे क्रॉस थी करे असां ताईं डायरेक्ट अचनि त असां त हिकिड़ो ॾींहुं बि ज़मीन जेका आहे उहा कंहिं कम जी न रहे, हिन ते का आबादी न थी सघे, हिन ते को इंसान जानवर पखी को रही न सघे। त अलाह साईं चए थो ॾिसो मूं तव्हांजे लाइ छतरी वांगुरु हिकिड़ो आसमान ठाहे छॾियो, व अंज़ल मिनस समाइ माअन, ऐं पोइ आउं आसमान मां खणी थो अचां, आसमाननि मां बादलनि मां खणी थो अचां माअन, इहो पाणी खणी थो अचां, फ़ख़रज बिही मिनस समरात, पोइ ज़मीन ते उहो पाणी लखे थो त हुन मां छा थो निकिरे, हुन में तव्हांजे लाइ फ्रूट्स था निकिरनि, हुन में जेको तव्हांजा फल मेवा था निकिरनि, सभु शयूं हुन में समरात निकिरनि, रिज़्क़न लकुम, तव्हांजे रिज़्क़ जे लाइ, ताकी तव्हां ज़िंदा रही सघो, तव्हां हली चली सघो, ऐं मुंहिंजी जेको आहे जेका मुंहिंजा कारनामा आहिनि, जेके मुंहिंजी ॻाल्हियूं आहिनि, जेको मुंहिंजी वहदानियत आहे उनखे तव्हां सम्झी सघो ऐं हली सघो ऐं मञी सघो। अलाह साईं इहो एक्नॉलेजमेंट जे लाइ शइ ठाही आहे कि इंसान खे जेको आहे पंहिंजे ज़हनी तौर सां इन किताब खे पढ़ी, इन किताब जी आयतनि खे पढ़ी करे अलाह साईं खे जेको आहे अलाह साईं ताईं पुॼणो बि आहे, ऐं पोइ अलाह जी रज़ा जे लाइ उनजे अहकामात जे पासदारी बि करणी आहे। रिज़्क़न लकुम, त हिन सां ऐं पाणी वसायां थो हुन मां आसमाननि मां, ऐं हुन तव्हांजे लाइ रिज़्क़ निकिरे थो हुन मां, फला तजअलू, त न ठाहियो, न कंहिंखे आणो
लिल्लाहि अंदादो हुनजे बराबरि व अंतुम तालमून, हुनजे बराबरि न आणो, तव्हां नबियनि जी इबादत न करो, तव्हां न चओ कि ईसा अलैहिस्सलाम पुटु आहे, तव्हां इहे ॻाल्हियूं न करो कि मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको आहे उहो नूर जो ठहियलु आहे। इहो जेको असांजी मोहबत हुजे थी पंहिंजे नबियनि सां, हुनमें असां हदनि खां अॻियां निकिरी था वञूं, पीरनि फ़क़ीरनि जे चकर में पइजी था वञूं, दरगाहनि ते वञणु शुरू करे था छॾो, चादरूं ऐं गुल ऐं बिरयानियूं विरहाइणु शुरू था करे छॾो कि तव्हांजा कम जेके आहिनि उन जेको को केरु अगरि उनजे अंदरि का बॉडी पियल आहे, को इंसानु पियल आहे, भले हू केतिरो सुठो इंसानु हो, त इतां तव्हांजी का पूरत थींदी। पूरत थियणी आहे हिकिड़ी रूप अलाह सां ई वठां। अलाह साईं चए थो अलाह जेका अलाह जी शइ आहे उहा अलाह सां घुरो, ऐं कहिड़ी शइ अलाह जी कोन्हे, सभु शइ अलाह जी आहे। त पोइ अलाह चए थो सभु शइ जेका आहे तव्हां मूंसां घुरो, हिते हुते न भॼो, हिते हुते चरियनि वांगुरु न भॼो, इहे जहालत वारा कम न करो। इहे जाहिलनि कया हुआ अॻे, तव्हांखां अॻे बि कया माण्हुनि, ऐं तव्हां बि करो पिया। त अलाह साईं जो जेको आहे तक़वो रखो। लिल्लाहि अंदादो, अलाह साईं चए थो मुंहिंजे बराबरि जेका कंहिंखे न खणी अचो। व अंतुम तालमून, त तव्हांखे इहो जेको आहे इल्मु हुजणु घुरिजे। अगरि इहो तव्हांखे इल्मु हुजे, हाणे इल्मु कीअं ईंदो? इल्मु ईंदो अगरि तव्हां किताब पढ़ंदा, इल्मु ईंदो त का जाखोड़ कंदा तॾहिं ईंदो न इल्मु। अलाह चए थो व अंतुम तालमून, अगरि तव्हां जेको आहे इहा ॻाल्हि सम्झी सघो। وإن كنتم في ريب مما نزلنا على عبدنا فأتوا بسورة من مثله وادعوا شهداءكم من دون الله إن كنتم صادقين। وإن كنتم في ريب، हाणे शुरू में अलाह साईं असांखे चई छॾियो कि हिन किताब में ला रैब फी। तव्हांखे मूं ॿुधायो ला रैब फी जो माना आहे हिन किताब में को शक कोन्हे। अॼु अलाह साईं चए थो आयत नंबर 23 में चए थो व इन कुंतुम फी रैबिन, अगरि तव्हांखे को शक आहे। शुरू में चई छॾी कि को शक कोन्हे हिन किताब में, ठीकु आहे। हाणे वरी चए थो आयत नंबर 23 में चए थो व इन कुंतुम फी रैबिन, अगरि तव्हांखे को हिन में जेको आहे शक आहे, मिम्मा नज़लना, जेको मूं लाथो आहे, अला अब्दिना, मूं पंहिंजे नबी ते जेको आहे लाथो, फातू बि सूरत मिन मिसलिही, त पोइ खणी अचो हिकिड़ी सूरत अहिड़ी जहिड़ो ही क़ुर लिखियलु आहे ऐं जहिड़ी हिन जी अंदरि जेका विज़डम आहे या जेका हिन में हिकमत आहे, अहिड़े क़िस्म जी तव्हां आयत हिकिड़ी का जेका आहे हिकिड़ी का सूरा जेका खणी अचो। सूरा जेका आहे उहा 3 आयतनि जी बि थी सघे थी, सूरा जेका आहे 200 आयतनि जी थी सघे थी, 286 आयतनि जी बि थी सघे थी, अल बकरा वांगुरु। त अलाह साईं चए थो खणी अचो का हिकिड़ी सूरत, नंढी वॾी नथो ॿुधाए, त नंढी खणी अचो, 3 आयतूं खणी अचो। त चए थो अगरि तव्हांखे हिन ॻाल्हि में को शक आहे, हिन क़ुर में को शक अथव, जेको मूं लाथो आहे पंहिंजे हिन ग़ुलाम मोहम्मद रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते, इहो जेको मुंहिंजो अब्द आहे, जेको मुंहिंजी इबादत करे थो, इन ते मूं जेको लाथो आहे, अगरि तव्हांखे इन में शक आहे त खणी अचो हिकिड़ी सूरा मिसली अहिड़ी, हिन जी मिसाल जहिड़ी, हिन जे बराबरि जहिड़ी। वदू शुहदाकुम, ऐं पोइ सॾे वठो पंहिंजा जेके ॿिया मददगार आहिनि हुननि सां बि मदद वठो। इहा हिकिड़ी सूरत प्रोड्यूस करण जे लाइ तव्हां अकेला नथा करे सघो। वञो दुनिया जा सभु माण्हू, सभु प्रोफेसर, सभु जेके साइंटिस्ट आहिनि उन्हनि खे गॾु करे वठी अचो, जेके वॾा तीस मारखान आहिनि, सभिनीनि खे वठी अचो। शुहदाकुम, जेके तव्हांजा हिननि ॻाल्हियुनि में जेके मिन दुनिल्लाह, अलाह साईं जे अलावा जेके तव्हांजा इहे मददगार आहिनि, सभिनीनि खे वठी अचो, पीरनि फ़क़ीरनि खे। मिन दुनिल्लाहि इन कुंतुम सादिकीन, अगरि त तव्हां सच ॻाल्हायो पियो। तव्हां त हाणो पिया ईअं डटा पिया हाणो, कूड़ पिया ॻाल्हायो, तव्हां करे कोन सघंदा। त فإن لم تفعلوا ولن تفعلوا فاتقوا النار التي وقودها الناس والحجارة أعدت للكافرين। वरी अॻियां जेका आयत नंबर 24 आहे, आयत नंबर 24 आहे, उन में अलाह ॿुधाए फ़इन लम तफ़अलू, कोन करे सघंदा था। वलन तफ़अलू, हिकिड़े दफ़ा चई कोन करे सघंदा, त ईअं कोन चइबो आहे कि यार ही तूं कोन करे सघंदे, मूंखे पक आहे तूं इहो कोन करे सघंदे। ईअं चवंदा आहियूं न दोस्तनि यारनि में कि यार तूं ही इम्तिहान तूं पास कोन करे सघंदे, मूंखे पक आहे तूं पास कोन करे सघंदे। त अलाह साईं बि ईअं चए पियो फ़इन लम तफ़अलू, कोन करे सघंदा, वलन तफ़अलू, बिल्कुलु कोन करे सघां, फत्तकुन नार। हाणे जॾहिं आउं तव्हांखे चवां पियो कि तव्हां इहो करे ई कोन सघंदा, त हाणे हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी ॿुधो, फत्तकुन नार, टिजो हुन बाहि सां, अल्लती, हुन बाहि जो वक़ूदुहा अन्नास, हुनजो जेको हुनजो ईंधन आहे,
उहा बाहि जेका आहे ॿरे पई, उहा छाजे करे पई? बाहि में का लकड़ी विझबी आहे, को पेट्रोल विझबो आहे, को गैस पंहिंजो इहो छा चवंदा आहिनि मिटी जो तेल विझबो आहे, का शइ विझबी आहे न जंहिंसां हलंदी आहे बाहि। त अलाह साईं चए थो उन बाहि जो डपु रखो, उन बाहि जो जेको ईंधन आहे उहो केरु आहे? अन्नास इंसान आहिनि, वल हिजारा ऐं पथर आहिनि। उहा बाहि जेका आहे अलाह साईं जी जेका आहे उहा ॿरंदी थी रहे, हुनजा ॿ जेको आहे उनजे अंदरि जेको फ्यूल आहे, उनजो ईंधन जेको आहे, उन बाहि खे जेको हलाइण वारी शइ आहे उहा लकड़ी कान्हे का, लकड़ी जी बाहि त थोरी देरि में विसामजी थी वञे, पथर आहिनि ऐं इंसान आहिनि। इहे सड़नि था त उहा जेका आहे जेका इहा दोज़ख जी बाहि आहे इहा ॿरे थी। और इद्दत लिल काफ़िरीन, अलाह साईं चए थो इहा मूं ठाही आहे कुफर करण वारनि। काफ़िरीन कहिड़े आहिनि? जेके हक़ जे पैगाम खे ढकनि था, मञनि नथा, ज़िद करनि था, लिकाइनि था, इहे सभु कम जेके करनि था, इहे झुटलाइनि था, कूड़ ॻाल्हाइनि था, इहे अलाह साईं चए पियो इहे जेके कुफर कनि। और इद्दत लिल काफ़िरीन, उन्हनि जे लाइ मूं इहा ठाहे छॾी आहे बाहि। وبشر الذين آمنوا وعملوا الصالحات أن لهم جنات تجري من تحتها الأنهار كلما رزقوا منها من ثمرة رزقا قالوا هذا الذي رزقنا من قبل وأتوا به متشابها ولهم فيها أزواج مطهرة وهم فيها خالدون. हाणे आयत नंबर 25 ते था अचो, हुन में चए थो वबशिर लज़ीना आमनू, ऐं ख़ुशख़बरी ॾियो उन्हनि खे जिन्हनि ईमान आंदो इन किताब ते, इन नबी ते, अलाह जी ॻाल्हियुनि ते। इहो ॻाल्हि मञियो कि आसमान बि अलाह ठाहियो, वण बि अलाह ठाहिया, मूंखे बि अलाह ठाहियो, मुंहिंजे बचनि खे बि अलाह ठाहियो, मुंहिंजे वॾा जेके गुज़ारे विया उन्हनि खे बि अलाह ठाहियो, ऐं हिकिड़े ॾींहुं हू वरी असांखे वापसि खणंदो, ज़िंदा कंदो, ऐं असां सां पुछंदो कि तव्हांखे मूं दुनिया में मोकिलियो, तव्हां कहिड़ा कमु कया, मूंखे यादि रखियो या कोन रखियो, मूंसां तव्हांजी वफ़ादारी आहे या कोन्हे, तव्हां इम्तिहान में पास थिया या कोन थिया। इहे सभु सुवाल जवाब कनि। त अलाह साईं हाणे चए थो वबशिर, पहिरीं ॿुधाए छॾी जेके कुफर करण वारा हूंदा उन्हनि जे लाइ छा ठाहियो अथसि, हिकिड़ी अहिड़ी बाहि ठाही अथसि जंहिंजो फ्यूल जेको आहे, ईंधन जेको आहे उहो हूंदा पथर ऐं इंसान। हाणे ॿुधाए थो वबशिर लज़ीना आमनू, ऐं ॾियो ख़ुशख़बरी, बिशारा चवंदा आहिनि ख़ुशख़बरी खे। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो बि नालो आहे हिकिड़ो बशीर, बिशारत ॾियण वारो, ख़ुशख़बरी ॾियण वारो, ऐं नज़ीर बि हिकिड़ो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नज़ीर आहे ऐं बशीर आहे। नज़ीर उहो जेको इंज़ार करे, जेको तव्हांखे वार्निंग ॾे, तव्हांखे ढेजारे ॿुधाए कि ॾिसो, तव्हांखे पहिरीं सां ख़बर ॾेई छॾे, ॾिसो अलाह आहे, आख़िरत थींदी, हुनमें तव्हांखे खयो ईंदो, उते हिकिड़ी जन्नत बि आहे, हिकिड़ी दोज़ख बि आहे। जन्नत में कोन वञी सघिया त ॿी का जाइ कान्हे वेहण जी, सिधो दोज़ख जी बाहि में वेंदा। त जन्नत में वञिणो अथव त हीउ कमु करो, अलाह साईं खे राज़ी करो ताकी हू पंहिंजी जन्नत में तव्हांखे दाख़िल करे। त अलाह साईं चए थो वबशिर लज़ीना आमनू वअमिलुस सालिहात। रुगो ईमान जी रिक्वायरमेंट कोन्हे, रुगो इहो नथो चए कि ईमान आहे त बसि आमनू त बसि तव्हां जेको आहे ख़ुशख़बरी तव्हांजे लाइ, न, ख़ुशख़बरी हुननि जे लाइ जिन्हनि वटि ईमान बि आहे ऐं अमले सालिहा बि आहे। अमले सालिहा छा थो थिए? ॿियनि माण्हुनि जे कमु अचणु, सच ॻाल्हाइणु, सोसाइटी में जेको आहे इल्म खे फैलाइणु, तव्हांजे आड़े पाड़े में इल्मु फैलाइणु। इहे जेके असांजा टीचर्स हुजनि था स्कूलनि में, असातिज़ा हुजनि था, प्रिंसिपल्स हुजनि था, इहे माण्हू जेके आहिनि हिकिड़ो नेक कमु करे रहिया आहिनि। अगरि हू सचाई सां पंहिंजी ड्यूटी पूरी कनि था त पोइ उहे जेके आहिनि इंसानियत जे लाइ को कमु कनि पिया, इंसानियत खे जेको आहे इल्मु जेको आहे फैलाइनि पिया। ज़हननि खे जॻाइणु जेको आहे उहो तमामु ज़रूरी ॻाल्हि आहे। ज़हन ऐं दिलि अगरि मोल आहे त पोइ इंसानु जेको आहे उहो हलंदड़ चलंदड़ मुर्दो आहे हिकिड़ो, उहो जहिड़ो इंसानु कोन्हे। त इन जे लाइ ज़रूरी आहे कि जेको आहे दिलि बि हलंदो हुजे ऐं ज़हन बि हलंदो हुजे, ऐं इहो इल्म जी ताक़त आहे, सचे इल्म जी, अलाह जे नूर जी ताक़त आहे, जंहिंसां इंसाननि जा ज़हन बि जेको आहे उहे हलनि था ऐं इंसाननि जो जेको आहे पंहिंजो उन जा दिलि बि जेके आहिनि उहे ज़िंदा रहनि था। अन्न लहुम जन्नातिन तजरी मिन तहतिहल अनहार, उन्हनि उहे रहंदा, उहे छाजे अंदरि हूंदा? जन्नतनि में हूंदा, हा, बाग़ात में हूंदा। उते छा हूंदो? उते जारी थियल हूंदी मिन तहतिहल अनहार, नहरूं हूंदियूं, पाणी जूं, साफ़ पाणी जूं, जन्नत जे पाणी जूं नहरूं हूंदियूं। कुल्लमा रिज़्क़, उन मां जेको आहे उहो उन्हनि खे जॾहिं रिज़्क़ ॾिनो वेंदो, मिनहा मिन समरातिन रिज़्क़नि, त हू जॾहिं उन्हनि खे उते जा समर जेके आहिनि, उते जा फ्रूट्स ॾिना वेंदा ऐं उन्हनि खे रिज़्क़ ॾिनो वेंदो, त हू चवंदा कालू, हू जेके जन्नत जा रहण वारा चवंदा हाज़ल लज़ी रुज़िक़ना, अहिड़ो रिज़्क़ त असांखे पहिरीं बि ॾिनो वियो हो। त हू मिंदड़ जुंदड़ हूंदो पर हुननि जा टेस्ट डिफरेंट हूंदा। त हू चवंदा अहिड़ो असांखे पहिरीं बि मिन क़बलु व अतू बिही,
त पोइ अलाह साईं चवंदो दिस इज़ वॉट वी असांखे जेको आहे पहिरीं बि ॾिनो वियो ऐं हिन सां मिलंदड़ जुलंदड़ जेको आहे असांखे पहिरीं बि ॾिनो वियो हुते हुननि खे ॿियो बि कुझु मिलंदो वातु बि मुतशाबिहन वलहुम फीहा ऐं उन्हनि जे लाइ वलहुम उन्हनि जे लाइ फीहा उन जन्नत जे अंदरि छा हूंदो अज़वाजुम मुतहरा उन्हनि जे लाइ हिकिड़ी प्योर ज़ालूं हूंदियूं उन्हनि जे लाइ ज़ौज चइजे थो जेको तव्हांजी जोड़ीदार ज़ाल हुजे उहो अलाह साईं चए थो तव्हांजे लाइ अज़वाज मुतहरा उन्हनि जे लाइ जेको आहे प्योर माना साफ़ सुथरियूं जिन्हनि खे न कंहिंजो हथु लॻो आहे न कंहिंजी नज़र लॻी आहे उहो बिल्कुलु हिकिड़ी प्योर खे ॿियो छा चइबो पाक ज़ालूं तव्हांखे मिलंदियूं मुतहरा वहुम फीहा ख़ालिदून ऐं हू उन में रहंदा ख़ालिदून जो मतिलबु आहे हमेशह ख़ुलद जेको आहे हमेशह खे चइबो आहे ख़ालिदून त इन में हमेशह रहंदा जिते हुननि खे खाधा पीता बि ॾिना वेंदा सुहिणियूं सुठियूं पाक ज़ालूं बि हूंदियूं ऐं इहे सभु जेके नेमतूं हूंदियूं अलाह साईं उन्हनि जे लाइ ॾींदो हुते नहरूं बि वहंदियूं हूंदियूं ऐं हिननि माण्हुनि खे छा जो इनाम पियो मिले इन ॻाल्हि जो इनाम पियो मिले की हिननि न रुॻो ईमान आंदो अलाह ते ग़ैब ते ईमान आंदो हिननि आयतनि खे पढ़ी करे सम्झी करे हिननि ईमान आंदो हिन ॻाल्हि थी पुॼी सघिया की हा हिन सभु शइ जो हलाइण वारो जेको आहे हिकिड़ो रब आहे उहो ईमान बि खणी आया ऐं पोइ अमले साले बि कया माण्हुनि जे कम बि आया सुठा कम बि कयूं स्कूल ठाराया हॉस्पिटल ठाराया कॉलेजिस ठाराया ग़रीबनि मोहताजनि जे कमु आया पंहिंजो माण्हुनि जा इलाज कया डॉक्टरनि क्लिनिक्स खोलियूं इहे जेके बि कम सुठा कम आहिनि रिस्क जॾहिं पंहिंजी फसल लहे थी त ग़रीबनि खे बि हुन मां हिसो ॾिनो ठीकु आहे इहे जेके बि सुठा कम कया त अलाह साईं हुननि खे इहे सभु शयूं ॾींदो जन्नत में बि वठी वेंदो नहरूं बि वहंदियूं हूंदियूं ऐं जेको आहे पाक ज़ालूं बि हुननि सां गॾु हूंदियूं ऐं हू हुन में हमेशह जे लाइ रहंदा إن الله لا يستحيي أن يضرب مثلا ما بعوضة فما فوقها فأما الذين آمنوا فيعلمون أنه الحق من ربهم وأما الذين كفروا فيقولون ماذا أراد الله بهذا مثلا يضل به كثيرا ويهدي به كثيرا وما يضل به إلا الفاسقين हाणे अलाह साईं ॻाल्हाए थो इन अल्लाह ला यस्तही अलाह साईं खे जेको आहे के ॻाल्हि सां शर्माहट कोन्हे हुन ज़माने में माण्हू चवंदा कि कहिड़ी किताब आहे हिन किताब जे चैप्टरनि जा नाला अगरि तव्हां क़ुर जे मुख़्तलिफ़ सूरतनि जा नाला पढ़ो त तव्हांखे सम्झ में अची वेंदी सूरह नमल बि आहे हिन में माकोड़े जी सूरत पूरी सूरत जेका आहे हुनखे नालो ॾेई छॾियो माकोड़ो सूरह अनकबूत आहे उहा मकड़ी आहे त मकड़ी जो नालो ॾेई छॾियो सूरह नहल आहे त उहा जेका आहे उहा जेका मक्खी थींदी आहे जेका मक्खी जी मख थींदी आहे उन ते त हिननि खे सम्झ में कोन्हे कंहिं अलबकरा असां पढ़ूं पिया इहो गऊं खे चवंदा आहिनि त गऊं जे नाले ते चैप्टर आहे त हिननि चयो हीअ कहिड़ी किताब आहे हिन में कहिड़ा कहिड़ा अलाह साईं इहे मिसालूं कीड़नि मकोड़नि जूं ऐं हिननि जूं ॾिननि त अलाह साईं चए थो इन अल्लाह ला यस्तही अलाह खे हिन ॻाल्हि जो का रोक कोन्हे की हू ऐं यद्रिबु मसलन मअबूदतन फमा फौक़हा फअम्मा लज़ीना आमनू फयअलमूना अन्नहुल हक़ मिन रब्बिहिम वअम्मा लज़ीना कफ़रू फयक़ूलूना माज़ा अरादल्लाहु बिहाज़ा मसला त हाणे अलाह साईं चए थो की अलाह साईं कुझु बि चई सघे थो माकोड़े ते लिखणो आहे माकोड़े ते लिखे हाथी ते लिखणो आहे हाथी ते लिखे सूरह फील बि आहे हिकिड़ी हाथी जी सूरह ठीकु आहे त अलाह साईं चए थो मूंखे हिननि ॻाल्हियुनि जी फ़िकर कोन्हे की हीअ छा चवनि था छा नथा चवनि त हिननि खे इहो ऐं का बि मिसाल ॾेई सघां थो कंहिं शइ खे सम्झाइण जे लाइ ऐं का मिसाल ॾियां नंढे सां नंढी शइ बहुदतन चवंदा आहिनि उहो फ्रूट फ्लाई हूंदी आहे हिकिड़ी अगरि तव्हां इहो फल मेवा रखो त हुन ते हिननि लाइ हिकिड़ा जीत अची वेंदा आहिनि उनखे बहुदतन चवंदा आहिनि सफ़ा नंढो सिंगल सेल हिकिड़ो एनिमल हूंदो आहे त पंहिंजो मच्छर वांगुरु मच्छर हूंदो आहे बेसिकली त अलाह साईं चए थो इहो मच्छर जी मिसाल ॾियां फमा फ़ौक़हा या उन सां कंहिं वॾी शइ जी मिसाल ॾियां फअम्मा लज़ीना आमनू जिन्हनि माण्हुनि खे ईमान आहे हिन किताब जी सचाई ते ईमान आहे त उहे त चवंदा हीअ त सॼो सॼो हक़ आहे इन्नहुल हक़ हीअ त सॼी जेका ॻाल्हि हिन में लिखी वई आहे हक़ आहे असांजे रब वटि आहे रब्बिहिम अम्मा लज़ीना कफ़रू ऐं जेके कुफर में आहिनि जेके मञनि ई कोन था किताब खे सचो किताब मञनि ई कोन था उहो त चवंदा हीअ ठाहियल हिकिड़ी किताब आहे इंसान जे ज़हन जी किताब आहे जिन्हनि ठाराई आहे
जादूगरनि ठाराई, इहे ॻाल्हियूं जिन्हनि जे दिमाग़नि में भरियल आहिनि त उहे कुफर करण वारा आहिनि, उहे इन ॻाल्हि खे मञनि ई कोन था। त पोइ उहे चवंदा आहिनि फयक़ूलू न माज़ा अराद अल्लाह, चवंदा आहिनि हीअ इन ॻाल्हि सां अलाह साईं जो छा इरादो, छा ते सम्झाइणु चाहियो असांखे, जो असांखे मच्छरनि जी मिसालूं ॾेई छॾी, बिहाज़ मतिलबु अहिड़ी शइ जी मिसाल ॾेई करे छा अलाह साईं असांखे छा ते चवणु चाहियो। त अलाह जवाबु ॾिए थो युदिल्लु बिही कसीरा व यहदी बिही कसीरा, इन्ही किताब जे ज़रिए कई ॼणा जेके आहिनि इन कंफ्यूजन में बहस मुबाहिसनि में पइजी करे उहे हलिया वेंदा कुफर में, ऐं उहे बि इलाही सारा माण्हू हूंदा, ऐं भई यहदी बिही कसीरा, ऐं इलाही माण्हू हिन किताब मां हिदायत वठंदा। वमा युदिल्लु बिही इल्लल फासिकीन, अलाह चए थो जेके भटकियल हूंदा, जेके ज़लालत में पयल हूंदा, दलालत में पयल हूंदा, शुरू में ई असां सूरह फातिहा में पढ़ी छॾियो वलद्दालीन, असांखे उन रस्ते ते न विझी जिन्हनि ते भटकियल माण्हू पयल आहिनि। त अलाह साईं हिते फॉर्मूलो ॿुधाए छॾियो वमा युदिल्लु बिही, को हिन क़ुरान जे मामले में भटकनि केरु था, उहे भटकंदा जेके इल्लल फासिकीन, जेके फिस्क कनि था। फिस्क जेको आहे अलाह साईं खे जी ॻाल्हि न मञणु, वॾाई करणु, पाण खे सम्झणु कि मूंखे सभु कुझु ख़बर आहे, हीअ जेको फिस्क आहे उहो जेके कूड़ ॻाल्हाइण वारा, झुठलाइण वारा, इहे इन्हनि खे जेको आहे इहे भटकंदा। बाक़ी कंहिंजो दिलि अगरि सचो आहे, साफ़ सुथरो माण्हू आहे, त उहो क़ुरान मां हिदायत वठंदो, हुनजे लाइ त कामयाबी आहे। الذين ينقضون عهد الله من بعد ميثاقه ويقطعون ما أمر الله به أن يوصل ويفسدون في الأرض أولئك هم الخاسرون. ऐं पोइ हाणे आयत नंबर 27 में अलाह चए थो अल्लज़ीन यनकुदून अहदल्लाहि मिन बादि मीसाकिही व यक़तऊन मा अमरल्लाहु बिही अन युसल व युफ़सिदून फिल अर्द उलाइका हुमुल ख़ासिरीन। अलाह चए थो अल्लज़ीन यनकुदून अहदल्लाह, अलाह साईं सां असांजो अहद छा आहे, असांजो अहद आहे अलाह साईं सां ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, हिकिड़ो असांजो अहद आहे कि अलाह तुंहिंजे सिवा इलाह को केरु कोन्हे, असां कंहिंजी जेको आहे इबादत नथा करे सघूं। हिकिड़ो इलाह जेको आहे, इलाह हुनखे चवंदा आहिनि जंहिंजी इबादत कई वञे, असांजो को इलाह कोन्हे सवाइ तुंहिंजे, असांजे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह कलमो खणूं था। इहो असांजो मीसाक आहे, अलाह साईं सां गॾु इहो असांजो हिकिड़ो पैक्ट आहे, या हिकिड़ो असांजो एग्रीमेंट आहे, इहो असांजो हुन सां मुआहिदो आहे। अलाह साईं चए थो यनकिदून, जेके आहिनि टोड़नि था, या हा जेको आहे पंहिंजो जेको अहद आहे उहो नथा रखनि, यनकिदून उहो जेके आहिनि उनखे तोड़नि था, अहद जी पासदारी नथा कनि, पंहिंजी जेको आहे कलमे जी जेको आहे उनखे सचो साबित नथा कनि। मिम मीसाकिही, इन ॻाल्हि खां पोइ कि हुननि असां सां जेको आहे एग्रीमेंट करे वरितो, असां सां गॾु मुआहिदो करे वरितो, हुन खां पोइ नथा व यक़तून मा अमरुल्लाह बिही, ऐं पोइ हू जेको आहे अलाह साईं जेको आहे, अलाह साईं चयो आहे कि इंसाननि जा रिश्ता जेके आहिनि, माउ जे पेट जा रिश्ता आहिनि, भाउरनि भेणनि जा, चाचनि मामनि जा, ॾाॾा ॾाॾी जा, इहे जेके रिश्ता आहिनि अलाह साईं जेके आहिनि इहे ठाहिया आहिनि, इहे अलाह साईं जे अमर सां ठाहिया आहिनि। मूं पहिरीं बि सम्झायो कि अलाह साईं जो अमर आहे, तव्हां पंहिंजा भाउ भेण, पंहिंजा माउ पीउ, पंहिंजा चाचा फुफियूं मासियूं, इहे तव्हां सेलेक्ट नथा करो, इहे पहिरीं सां वेठल था हुजनि दुनिया में, तव्हां अचो था हिते तव्हांखे ॿुधायो थो वञे बाबा हीउ तुंहिंजे वालिद साहिब जो जेको आहे भाउ आहे त इहो तुंहिंजो चाचो आहे, ठीकु आहे, हीअ तुंहिंजी माउ जी भेण आहे त इहा तुंहिंजी मासी आहे, ठीकु आहे, हीअ तुंहिंजो जेको आहे भाउ आहे, पहिरीं सां ई वेठो हिते, हीअ तुंहिंजी भेण वेठी, या उन खां पोइ के ॿार अचनि था त इहो तुंहिंजो भाउ थियो, हीअ तुंहिंजी भेण थी, हीअ तुंहिंजो सौटु थियो, हीअ मासोटु थियो, जेके बि मिठियूं माइटियूं आहिनि, इहे अलाह साईं जो अमर आहे। हिनखे सम्झणु घुरिजे कि इहे असांजा ठाहियल रिश्ता कोन्हनि के, इहे अलाह साईं ठाहे ठोके असांखे उन रिश्तनि जे विच में हाणे विहारे छॾियो आहे, त इहो थियो अमर अल्लाह। इन खे जेको टोड़े थो मा अमर अल्लाह व यक़तऊन, उनखे कटनि था, जेके इन्हनि रिश्तनि खे तोड़नि था ऐं रिश्तनि सां जेको आहे गुरेज़ था कनि, पासे ते था हलनि, ऐं युसला व युफ़सिदून, ऐं फ़साद फैलाइनि था, ऐं जेको आहे इन ॻाल्हि जे करे जेको आहे ज़मीन में जेको आहे करप्शन फैलाइनि था, ऐं जेको आहे करप्शन फैलाइनि था। छा चइजे करप्शन खे? फ़साद फैलाइनि था, जेके ज़मीन ते फ़साद फैलाइनि था, उलाइका हुमुल ख़ासिरून, अलाह साईं चए थो इहे त वॾा ख़सारे वारा आहिनि, इहे त ख़ासिरून आहिनि।
त इहो ला इलाहा इल्लल्लाह जो जेको कलमो आहे असांजो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, इहो को मामूली ॻाल्हि कान्हे। इन जी पासदारी बि करणी आहे, इन जो हिफ़ाज़त बि करणी आहे। इहो रुगो ज़बान मां चई छॾण सां जेको आहे कमु नथो थी वञे, ऐं इन जे लाइ जेको आहे माण्हू खे कोशिशूं करणियूं पवनि थियूं। كيف تكفرون بالله وكنتم أمواتا فأحياكم ثم يميتكم ثم يحييكم ثم إليه ترجعون. आयत नंबर 28 में अल्लाह चए थो कैफ़ तकफ़ुरून, कीअं कुफ़्र कंदा, बिल्लाहि व कुंतुम अमवातुन, अल्लाह साईं जो कुफ़्र तव्हां करो कीअं था, तव्हां आहियो छा जो तव्हां इहो कुफ़्र करो था। व कुंतुम अमवातुन, जॾहिं त तव्हां हुआ ई कोन, तव्हांजो त वजूद ई कोन। तव्हां सोचो न, तव्हांजे हिन दुनिया में अचण खां पोइ तव्हांजी माऊं जेके तव्हांखे खणी थियूं अचनि, असांजी माऊं असांखे खणी थियूं अचनि, हुन सां पहिरीं असां किथे हुआसीं? असां चए थो अल्लाह साईं चए थो तव्हां हुआ ई कोन, कुंतुम अमवातुन, तव्हां त मोल हुआ किथे। फ़अहियाकुम, पोइ मूं तव्हांखे हयाती ॾिनी, तव्हांजे अंदरि रूह विधी, तव्हांखे थुम्म युमीतुकुम, वरी आउं तव्हांखे हिकिड़ी मौत ॾींदुसि, थुम्म युहीकुम, वरी तव्हांखे खड़ो कंदुसि हिसाब किताब वारे ॾींहं ते, वरी तव्हांखे तयारु करे खड़ो कंदुसि की अची बीहो। इहे सभु मुंहिंजे अंदरि पावर्स आहिनि। पहिरीं बि त तव्हां आया किथां, पाणीअ फुड़े मां तव्हांखे खणी आयुसि, तव्हां हुआ ई कोन, तव्हांजो वजूद ई कोन हो, न तव्हांजो को नालो हो, न न केरु के नाले वारो इंसान ई कोन हो, को शइ ई कान हुई। उन मां कुझु न हुजण मां तव्हांखे खणी आयुसि, ऐं वरी तव्हां जॾहिं मिटी में पंहिंजी क़बरनि में वेंदा मौत खां पोइ, त वरी तव्हां जेको आहे बिल्कुलु ख़तमु, कुझु कोन थींदा। वरी आउं तव्हांखे उथारंदुसि, सुम्म युमीतुकुम, पोइ तव्हांखे मौत ॾिनी, सुम्म युहीकुम, वरी तव्हांखे खणंदुसि, सुम्म इलैहि तुरजाऊन, पोइ तव्हां जेको आहे सभु जेको आहे मोटी करे वापसि मूं ॾांहुं ईंदा। हाणे इहो सॼो अल्लाह साईं ॿुधाए थो, सॼा हाल अहिवाल ॿुधाईं कि कीअं उहो जेको आहे दुनिया खे हलाए थो, कीअं जेको आहे हर शइ आसमान मां बारिशूं आणे थो, कीअं तव्हांजे लाइ रिस्क पैदा करे थो, कीअं तव्हांजे लाइ मौक़ा पैदा करे थो। पोइ इंसान जी इहा ताक़त खे जेको आहे अलाह खे झुटलाए ऐं चए न फलाणे पीर जे करे मुंहिंजो कमु थी वियो, या फलाणे ॿिए ख़ुदा जे करे मुंहिंजो कमु थी वियो, इन टाइप जी तव्हां जॾहिं ॻाल्हियूं करो था त अल्लाह साईं खे केतिरो इहो ॻाल्हि जेको आहे नागुज़ीर गुज़रनी हूंदी की हा मूं हिकिड़ी ख़लक़त ठाही आहे, मूं हिननि खे जेको आहे कुझु कोन हुआ उतां खणी आयो आहियां, ऐं हीअ वरी मोटी सभु मूं वटि ईंदा हिसाब किताब ॾियणु। ऐं ॾिसो त हिननि जी हिमत ॾिसो जो हीअ मूंखे था झुटलाइनि। هو الذي خلق لكم ما في الأرض جميعا ثم استوى إلى السماء فسواهن 7 سماوات وهو بكل شيء عليم. त अल्लाह साईं वरी हाणे आख़िरी आयत जेका आयत नंबर 29 आहे, आयत नंबर 29 में चए थो हो अल्लज़ी ख़लक़ लकुम मा फ़िस समावाति हो अल्लज़ी ख़लक़ लकुम मा फ़िल अर्दि जमीअ, त जेको कुझु बि ज़मीन में आहे हुनी तव्हांजे लाइ ठाहे। हो अल्लज़ी, जॾहिं हो जो अचे त इहो अलाह जी ॻाल्हि पई हले, त हीउ हो जेको आहे अलाह जो जिते अलाह ई आहे, अल्लज़ी ख़लक़ लकुम, हुन ठाहियो तव्हांजे लाइ ये सॼी काइनात जी शयूं, जेको कुझु बि ज़मीन में आहे, जमी आहे, हर शइ ज़मीन में, वण आहिनि, अन आहिनि, ज़मीनूं आहिनि, ऋण आहिनि, पहाड़ आहिनि, मादनियात आहिनि, जेके गैस निकिरे थी अंदरां सां, जेको तेल निकिरे थो अंदरां सां ज़मीन जे डेज़र्ट्स मां जेको निकिरे थो, इहे सभु शयूं हिन में शामिल आहिनि। तव्हांजा खाधा पीता, ॿकरियूं, ऋण, जेके बि शयूं आहिनि सभु शयूं हिन में शामिल आहिनि। अलाह चए थो इहो हिन ई ठाहियूं, अलाह ई ठाहियूं आहिनि इहे शयूं। ऐं कंहिंजे लाइ ठाहियूं? लकुम, तव्हांजे लाइ ठाहियूं आहिनि, तव्हांजे लाइ ठाहियूं आहिनि की तव्हां ज़मीन ते जेको ज़िंदगी गुज़ारे, जमी आहे हर शइ। सुम्म इस्तवा इला समाए, पोइ अलाह साईं जेको आहे पाण खे वठी वियो जेको आहे आसमान जे मथां, फसवा हुन, ऐं हुते जेको आहे पंहिंजो बसेरो कई, सभु आसमावात, 7 आसमाननि जे मथां वञी करे अलाह साईं पंहिंजो तख़्त इस्टेब्लिश कयो ऐं हुते पाण खे इस्टेब्लिश कयो। इहा ई ॻाल्हि असां अॻियां हली करे क़ुर जी हिकिड़ी ख़ूबसूरत आयत आहे, आयतल कुर्सी, उनमें बि जेको पढ़ंदासीं कि अलाह साईं इहो सॼो कारोबार हलाए थो ऐं हुनखे जेको आहे जेको पंहिंजी कुर्सी ते जेको आहे इस्टेब्लिश थी करे वेठो आहे। वहो बिकुल्लि शैइन अलीम, ऐं अलाह चए थो कि मूंखे हर शइ जो इल्मु आहे, मूंखे हर शइ जो इल्मु आहे, तॾहिं त आउं इहे दुनियाऊं ठाहियां थो, इहे हेॾा सिस्टम्स ठाहियां थो, हेॾा आसमान ठाहिया अथमि, तव्हां ॾिसो कोन था मुंहिंजी कारीगरी, मूंखे हर शइ जो इल्मु आहे ऐं हर शइ अलाह साईं जे इल्म जी ठहियलु आहे। ऐं इन करे दुनिया खे जेको आहे क़ुर में लफ़्ज़ आलम इस्तेमालु कयो आहे, आलम, ऐं आलमीन चवंदा आहियूं, रब्बिल आलमीन, अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन,
इल्म सां अलाह साईं आलम ठाहियो आहे। इहो आलम जेका साईं दुनिया आहे या इल्म सां ठाही, सॼी काइनात जेका अलाए केतिरा आलम अलाह साईं ठाहिया आहिनि, तंहिंजे करे इहो जमा जो सीगो अलाह साईं इस्तेमालु कयो आहे। आलमीन माना कई आलम आहिनि, ऐं जेका असां त हिन में रहूं था, ॿिया अलाह साईं जा कहिड़ा आलम आहिनि उहा अलाह साईं खे ख़बर आहे, उहा अलाह तबारक ताला खे ख़बर आहे। त इंसान खे घुरिजे कि पंहिंजी हैसियत खे सम्झे, पंहिंजी पोज़ीशन खे सम्झे, ऐं सम्झे कि सच छा आहे, ऐं अलाह जी ताबेदारी में ज़िंदगी गुज़ारण ई बहितर ज़िंदगी आहे। मौत उनखे बि ईंदी जेको पाण खे जेके अलाह खे जुटलाइनि था, ऐं मौत उन्हनि खे बि ईंदी जेके अलाह में ईमान रखनि था। ईमान रखण वारो जेको आहे आख़िरत में जेको आहे फ़ाइदे में रहंदो। जेके अलाह सां जुटाइण वारा आहिनि उहे असां पहिरीं पढ़ी चुका आहियूं आयत में कि उहे जेके आहिनि उहे बाहि जा जेको आहिनि उहे फ्यूल ठहंदा, ईंधन ठहंदा। जीअं लकड़ी असां बाहि में विझंदा आहियूं, उहे इंसाननि खे बाहि में फूकियो वेंदो ऐं पथरनि खे फूकियो वेंदो। अलाह सुब्हानहू ताला असांखे बचाए इन ग़लति रस्ते सां, असांखे रखे इहदिनस सिरातल मुस्तक़ीम, रखे असांखे सिधे रस्ते ते, ऐं अलाह साईं असांजी जे मथां पंहिंजे रहम करम जी जेका आहे उहा छतरी जे छांव जेका आहे उहा क़ाइमु दाइमु रखे। असां बच्चनि खे बि दीन जी सम्झ था करे, असांखे इहा हिमत ॾे कि असां क़ुर जी जेको आहे तालीमात खे पंहिंजी ज़िंदगी में आणे सघूं ऐं पाण खे बहितर इंसान बणाए सघूं, ऐं उन जे करे असांजो सॼो माशरो जेको आहे उहो बहितर थी सघे। हिन सां गॾु इजाज़त वठां थो। इंशाअल्लाह अॻी वीडियो में चौथे नंबर रुकू खे शुरू कंदासीं, जेको आयत नंबर 30 खां शुरू थींदो। अॼु जी लाइ इजाज़त। बिस्मिल्लाह रहमान रहीम। वल असर इन्नल इंसान लफ़ी ख़ुस्र इल्ला लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात व तवासौ बिल हक़ व तवासौ बिस सब्र। जज़ाकुमुल्लाह खैर।